नानो नबन पघर में शल घर खां मेखाने ताईं कई सायूं पटींदे टांक मंझंदि जो कांव जी अख पई निकिरे अची पहुतो। हालांकि घर ऐं मेखानो एॾो परे कोन हो। साम्हूं घिटी मटकर त नाने नबन जो घर आहे। हूअं त सिज कनी मस कढे त नानो अची ठको करे वेंजे बि मेखाने ते, मानी बि घरां मेखाने ते मुंझंदा अथसि। मानी ॿिनि ॼणनि जी वाधारी हूंदी अथसि। चवंदो आहे मेखाने जो कमु आहे, मतां को महिमान मड़ो अचे त भल खाए। ख़ैरल जेको मेखाने जी रियाज़त कंदड़ आहे, ख़बर पुछंदे चयईंसि, नाना ख़ैर त आहे, अॼु सुबुह लाकूं ॾिसण में कान आहे ऐं हाणे टांक मंझंदि जो झोले में पंधु पियो आहे। नाने नबन वराणियो, अबा राता खां तबियत मज़े में कान हुई, सुबुह इन करे न आयुसि। पर मूं वारे ॾोहिटे शदूअ पई घर में ॻाल्हि कई त भोतार साहब वारनि सां शहर विया हुआसीं, भोतार खे कसम खणायो अथऊं। मूंखां त शिरक निकिरी वियो त चङनि खे बि को कसम ॾिबो आहे छा? ॾोहिटे शदूअ खां पुछियुमि त अड़े छा थियो हो, कंहिं भोतार खां कसम खणायो? चयाईं, नाना तूं मां पोढ़ो, हाणे बसि करे सुम्ही प। ईअं चई छोरो घरां निकिरी वियो। पोइ मूंखे बि अची उणतुण वरितो आहे त कंहिंखां पुछा गुछा त कयां त छा थियो आहे भोतार साहब खे जो ॻाल्हि वञी कसम ताईं पहुती आहे। ईअं ॻाल्हि करे ई मस पियो त मास्तर मोलण बि अस्सलाम वालेकुम कई अची। हथ में गुलनि जी कंढियुनि जी थैली ॿधल हुयसि। अचण सां थैली तॾे ते रखी ऐं छणियल गुलनि खे मेड़े लटे में वेढ़े साम्हूं साईं सूफ़न शाह, मोजन शाह, ॾोतल शाह ऐं ख़बर शाह जी क़बरनि मथां छटियाईं। नाने नबन खां माठि पुगी कान त मास्तर खे हकल ॾींदे चयाईं, हो मास्तर मोलण, अड़े ही हेॾियूं कंडियूं किथां आंदियूं अथई? मास्तर मोलण ख़ुशि थींदे चयसि, साहब खे जेकी कंडियूं पयूं जीअं लाहे टेबल ते रखियाईं तीअं मां थैली भरे खणी आयो आहियां। नानो नबन चवणु लॻो, अबा मूंखे ॻाल्हि सफ़ा सम्झ में कोन थी अचे। मूं वारे ॾोहिटे शदन चयो साहब खे कसम खणायो अथऊं, तूं वरी हेॾा सारा गुल ॾेखारे चईं थो त साहब खे माण्हुनि पाराया आहिनि, उहे लथल खणी आयो आहियां। होॾां नाने खे भूरल ईंदे चयो, नाना सिर्फ़ु साहब कसम थोरे ई खयो आहे, अॼु अटकल 10,000 नुमाइंदनि कसम खयो आहे। या हुसे अहिड़ो छा थी वियो मुल्क में जो 10,000 माण्हुनि खां कसम खणायो अथऊं? हक़ ते त कुदरती आफ़तूं छॾिनी कान थियूं। मास्तर मोलण चवणु लॻो, नाना इहे आफ़तुनि वारा कसम न आहिनि। ही जेकी चूंडियल नुमाइंदा जिन खे वोट ॾेई तो बि कामयाबु करायो हो, उन्हनि खे अॼु कसम खणाए चार्जूं ॾिनियूं अथऊं। उन लाइ साहब खे बि चार्ज मिली आहे, जंहिं करे ई अवाम अची साहब खे कंडियूं पारायूं। अबो नाने नबन खां दाह निकिरी वई। चइबो त पाण वारे साहब खे बि कसम ॾेई चार्ज ॾिनऊं। उते के नंढा वॾा या चार चङा न हुआ छा जो ॻाल्हाइनि हा त असां वारे भोतार साहब ते पत न अथव जो कसम था खणायोसीं? या साहब एतिराज़ न कयो त मां छो कसम खणां? इन खां त जाड़े जोगीअ खे सलाम आहे जो शक चोरीअ में साबुअ जिन साख पे ॾिनसि, पर हुन बेगुनाह ॾंड भरे ॾिनो, पर साख कान खयाईं। अहिड़ी कहिड़ी मजबूरी हुई या भोतार साहब खां बि को ॾाढो हो छा जो साहब खे कसम खणायई? ऐं वरी साहब कसम खयो। माण्हुनि एतिराज़ करण बजाए भोतार साहब खे गुलनि ऐं नोटनि जा हार पाराए आथत ॾिनी। अड़े अबा चवंदा आहिनि त कसम न ॾींदे चङो न वठंदे चङो।